सैया के राजी कर अल्लाह वारन जी महफिल में वनी वे मन उठल रब राजी थी जन्नत जो फैसलो करे छे। ये कुरान तो अल्लाह के प्यारो थव, पढ़न वारा भी प्यारा थस तो बुधण वारा भी प्यारा थस। जाथे कुरान शरीफ जी मजलिस थींदी आ त लखन में मलाइक लहियुन कचहरी में बुधण जे लाइ ईंदा आहिनि। अज मुसलमान के कुरान बुधण जे लाइ टाइम ही कोन्हे। अजायो रातियों थो विञाए मत जिंदगी जी ही बरकत वारी महफिल वारी हे कचारी क़िस्मत सां अज मिले मत वरी इहे मौक़ा मिलनी या न मिलनी। खोड़ दुनिया में आया कई हलिया विया पर सुभाणे असांजो भी नंबर अचण वारो आहे। इन जे करे मौत खां अॻु में कुछ तैयारी भी करे वठिजे। पर जे हिन लाउड ते अॼु ऐलान थिए हा त बाबा माशा अल्लाह सखर खो मौली साहब आयो आहे, डिगी पैसनि जी भरे आयो। जेको भी वायरस ते ईंदो हिक हिक माण्हूअ खे 5-5 हज़ार ॾींदो। सची त ॿुधायो हिन पिंडाल में माण्हू न अचनि हा, नथा ॻाल्हायो, नथा हक़ नथा ॻाल्हायो। हिते अची इलाज मिंठू करनासीं, मेहरबानी करे असांखे वठी ॾिजो, असांखे वठी ॾिजो। असां दुनिया जा लालची लोभी। या खबर ना है तो आखिरत वारी जिंदगी असांजी संवारबी, कबर असांजी संवारबी, जहन्नम खां बची मन जन्नत जा वारिस बणजी वञूं। हे महफिलूं क़िस्मत सां मिलंदियूं थी। अच्छा अॼु आ रब जे क़ुरान खे ॿुध, मन क़ुरान खे ॿुधण जे सदके रब राज़ी थी मन जन्नत जो अॼु ऐलान करे। ए महीनो भी शाबान पगड़ियो अचण वारो मेहमान रमजान थई चौन सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी मुझे सोने हबीब फरमाए दखल रमजान फुतिहत अबवाबुल जन्नह व गुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलतिश शयातीन। नबी तो फरमाए जड़े रमजान ईंदो अल्लाह पाक जन्नत जा 8 दरवाजा खोले छड़ींदो। जहन्नम जा दरवाजा बंद कराए नंढन वडन शैतानन के जंजीरन में चकड़ाए बधराए करे समंदर जे बेटन में फिटी कराए छड़ींदो आ। हदीस में चे तो शैतान रड़ियूं था करन, दाहूं था करन, चीखा था करन, असा के छो था बधो। मतो रब रहमान डो ऐलान तो चे तवा के पतो ना है। हमेशा तवा आजाद होंदा हो, 11 महीना तवा मुसलमानन के खारींदा हो। हाने रमजान भलारो महीनो आयो आ, इन जे करे हमेशा तवा के रमजान में बधो विंदो आहे। हाने भी तवा के रमजान में बधो तो वने ता त मुसलमान आसानी सा रोजा रखन। मत क़यामत में अल्लाह साईं के चवे अल्लाह साईं मुके शैतान भुलाए, अल्लाह साईं इहो उज़र भी खत्म कराए छड़ियो, इन शैतान के बदराए छड़ियो। तो मत को क़यामत में चवे त शैतान भुलायो। शैतान भी बधो पियो थी जे अञा भी न सुधरे त पो क़यामत में रत जा गोड़ा हारी। पर चाहे पंहिंजे रब के मोटी अचण जे दर ते जंहिंजा 24 कलाक माफ़ी जा दरवाजा खुलिया पिया आहिनि। तरी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। अल्लाह से फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुझे दर ते अचो त राज़ी करे जन्नत जूं सोन जूं माड़ियूं ॾियां। अज आ मिठे रब के परचाए अखिन मां गोड़ा हार। ओ गुनाहगार तुझो गोड़ो धरती ते न करंदो मथो माफ़ी जो ऐलान थी वेंदोई। अज मिठे कुरान जी इज्जत कर, खुदा जो कसम ॾींहुं क़यामत जे ही कुरान वफादारी कंदुई, कबर में ही कुरान वफादारी कंदुई, क़यामत में ही कुरान रब के मेड़ मिंठ कंदो। तवां सां मेरन कंदन गुनाहगारन के बख्शराए चो इंशाअल्लाह जरूर जन्नत वठी ॾींदो। दोस्त है, मित्र है, अजीज है, यार मरण खां पो कबर में गड न हलंदा, गड हलंदो तो कुरान। मुझे सोने नबी फरमायो जडे मानू मरी वेंदो आ उन सां 3 शयूं गड कब्रिस्तान ते हलंदियूं आहिनि घणियूं। साहबा जो अल्लाह जा रसूल केड़ियूं ट्रिपाण फरमाइता अहलायाल भी गड हलंदो आ, माल मिल्कत भी गड हलंदुस, अमल भी गड हलंदुस। नबी तो फरमाए दफन थियण खां पोइ मिट माइट अजीज करीब मोटी ईंदा।
अहलयाल मोटी ईंदा, चाचा मामा सौट मासात मोटी ईंदा, अबो मोटी ईंदो, भावर मोटी ईंदा, पर मुझे सोने नबी फरमायो माल मिल्कियत भी मोटी ईंदो, अमल कबर में रहिजी पवंदस। जे अमल चंगा हूंदस त कबर ते रहमत जी बरसात हूंदस, जे अमल पुछड़ा हूंदस त कबर जे मथो मुसीबत ऐं अज़ाब हूंदस। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह ताला सोहणे क़ुरान सां मुहब्बत नसीबत फरमाए। यारो सोहणे क़ुरान सां मुहब्बत रखण जे सदके मां यकीनन चवां तो रुठल रब राज़ी थी यकीनन जन्नत जो ऐलान करे छॾींदो। ये मजलिस ॾाढी भली आहे छो त क़ुरान तो पढ़जे, रहमत वारो क़ुरान, बरकत वारो क़ुरान। ही क़ुरान अल्लाह जो कलाम आहे, रब जी ज़ुबान आहे, जेको रब ॻाल्हायो आहे हिन क़ुरान में। इन जे करे मुंहिंजा दोस्तो हिन जी इज़त कयो। अल्लाह जाने तो क़ुरान जो आशिक़ ऐं परवानो मरी कबर में तो पहुंचे त क़ुरान मजीद नूरानी शक्ल वठी इंसान जी सूरत वठी कबर में तो अचे। हे ॾिसी मैयत हैरान तो थे, चाचो भी ना है, मामो भी ना है, सौट भी ना है, मासात भी ना है, अले केरा। क़ुरान तो चवेसि यार तू मूंखे नथो सुञाणे, चइसे मां ज़िंदगी में तोखे ॾिठो ना है। छो तो दुनिया में पोतन में बंद ॾिठई, वर्कन जी सूरत में ॾिठई, हाणे कबर में ॿी सूरत आ। हदीस में अचे थो क़ुरान तो चवेसि यार मां तुंहिंजो परवानो हाँ। दुनिया निंड्रू कंदी ही, तू मुझी कचारी में वेंदो है। दुनिया भोगन मस्करन जी महफिलन के गोलींदी ही, तू मुझे यार मुझी यारी में अची वेंदो है। मां तुंहिंजो परवानो हाँ, तू मुझो दीवानो है। अज मां तो सब वफादारी करण आयो आहियां। से मां तोखे कोन तो सुञाणियां, ते मेहरबानी करे पंहिंजो तारुफ त कराए। हदीस में अचे तो मुझे दिल पर नबी मुझे सोहणे हबीब फरमाए रब जो क़ुरान सागिन वर्कन वारी सूरत में तो अचे। इसी करे चवे तो सोना सुना तो थमाई इन्नहु लक़ुरआनुन करीम यासीन वल क़ुरआनिल हकीम। सोना सुना तो थमाए तो अल्लाह जो क़ुरान करीम है, अल्लाह जो क़ुरान हकीम है। भला बुधाए तो केतरी जिंदगी मूसा कबर में गुड गुजारींदे। क़ुरान चवेस तो मुझा यार मरदे घड़ीअ ते तू मुझी पचर न छड़ी ही, मुझो भी वायदो आ तसी ते तोखो जुदा न थींदुमि। क़यामत कायम थींदी, जन्नत जो दर पाए पो तोखो मोकलाईंदुमि। हेड़े यार सां यारी रखजे कि न हेड़े सां रखजे जेको अध ते बीहे, जेको मोड़ ते बीहे उन सां यारी हुजे कि न तोड़ निभाए। ॻाल्हायो तो सही न कुछ। तोड़ जो संगती क़ुरान थई, पो मां छो न चवां ए क़ुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे, जो पढ़े ते अमल करे हो त सीधा जन्नत जावे। कदर पाणींदा मछली जाने याद जानिन मुर्गा भी, कदर कुरान दा अहमद जाने याद जानिन असहाबी। ये तो कदर कुरान दा की जानिन दुनियादार नबी ने, कदर ओना कुल पुछ जड़े सुते शहर मदीने। कदर पुछा कर त सहाबा का पुछा कर, अहल बैतन का पुछा कर। असां के दुनिया जो कदर, पैसे जो कदर, मिठड़े नबी जा परवानो, सोहणे नबी जा दीवानो। छा तव्हां के वाइज कजे, हे जेके दोस्त वेठा आहिनि ईअं वेठा आहिनि जिन रेल निकिरी वञे कंहिंजी, पैसेंजर परेशान हूंदा आहिनि, को हुते वेठो आहे को हुते वेठो आहे। अल्लाह क़ुरान जा जेके आशिकन थोड़ो वेझा सुरी अचो त मूंखे पक पवे, बस अध वाइज को त अध एतिरो ॿियो कंदुमि। बस मां तव्हांजी तबियत समझी वियुमि। उहो डॉक्टर ई न आहे जेको मरीज़ न सुञाणे, सम्झो था न। जेॾा वेझा ईंदो एॾो फ़ाइदो थींदो, हिन जे वेझा अचो। अल्लाह जाने तो ही क़ुरान वफादार आ, बेवफा ना है, बावफा जते सब छॾनि पर हे उते पहुचे। मुझा दोस्तों आदलपुर जा मुसलमानों, मदीने जे मीर जा दीवानो, पाक नबी जा परवानो, सोहणे नबी सां मुहब्बत करण वारो, कुछ सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वाखाण भी बुधाईंदो हला। जे पाक नबी जे सदके रब जहान जोड़ियो वो मिठो मोहम्मद करीम चो असां के मिलियो आ। कंहिंखे कहिड़ो नबी मिलियो, कंहिंखे कहिड़ो नबी मिलियो, पर तो असां के दिल पर मोहम्मद करीम मिलियो। खुदा जो कसम, जे मिठे मोहम्मद अरबी जी तारीफ़ अल्लाह पाक तौरेत में, इंजील में, ज़बूर में त कई, पर जे क़ुरान के खोले पढ़ंदो वञे त मिठे मोहम्मद अरबी जी तारीफ़ तोखे वर्क वर्क ते पई नज़र ईंदी। नारे तकबीर, शाने क़ुरान, शाने मुस्तफ़ा, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर।
दुनिया तो के भुलाई दिया थे देवबंदी वहाबी सरवरे कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के न मनीदा हिन। मां अल्लाह जे कुरान जी महफिल में चवां थो जे ते असां न मञो से त छा थी पवंदो। असां जे पाक नबी के पत्थरन भी मञियो, असां जे सोहणे नबी के वणन भी सुञातो, असां जे दिलबर नबी रहमत दो आलम के जानवरन भी सुञातो आहे। हिकड़े भेरे हबीबे किबरिया रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये सहाबा जी महफिल में वेठा हा। शान मज़ो हुंदो जिते सहाबा मदीने जो मीर मिठो मुहम्मद करीम होजे मुझे सोहणे जी खिदमत में एकड़ो नौजवान जंगली आयो, पाक नबी दे तोहफो खणी आयो। तू असा भी पंजन दोस्तन दे यारन दे उस्तादन दे मुर्शिदन दे तोहफा खणी वींदा हूं। मुझे सोहणे नबी दिलबर नबी के अची हरणी जो बच्चो तोहफे में ॾिनई। छा ॾिनईस? हरणी जो बच्चो। चओ न सुभान अल्लाह। मदीने जे मीर जी खिदमत में सोहणो हसन भी वेठो हो। जय महफिल में मां इन्हनि जवाननि जी तारीफ़ न कयां त दिल्ली न ठरंदी आ। पाक नबी के भाकुर थी पत के नाना मुझे सोने फरमाए जी बच्चा, फरमाए नाना हे हरणी जो बच्चो मूंखे ॾे सजन। फरमाए बच्चा छा कंदे? चई नाना मां हिन सां रांदि खेॾंदुमि। सोने नबी इमामुल अंबिया के हजरत हसन ॾाढो प्यारो। सजन फरमाईंदा हसन, फरमाए जी नाना के तुझा मुहांडा नाने सां मिलंदा आहिनि, तू मुंहिंजो पुटु आ। ऐं सोने हुसैन के फरमाईंदा हुसैन तुझा मुहांडा पंहिंजे अबे अलीअ सां मिलंदा आहिनि, इन जे करे तू अलीअ जो पुटु आ। हसन मुंहिंजो पुटु आ। साईं जन उनके हरणी जो बच्चो ॾिनो। हजरत हसन साईं घर खणी आया, रांदि पिया खेॾनि। चओ न सुभान अल्लाह। एतिरे ते सोणो हुसैन आयो। हुसैन जा दीवाना ॻाल्हाईंदा हलन, चप चुरंदा हलन, सुभान अल्लाह जी ज़ुबान ते तार जारी हुजे। आयो चई अदा हसन, फरमाए जी अदा। चई हरणी जो बच्चो झट मूंखे भी ॾे त मां भी हिन सां रांदि खेॾां। हसन फरमाए ना अदा मां न ॾींदुमि, हे मुंहिंजो आ मुंहिंजो आ मुंहिंजो आ, न ॾींदोमांइ। नंढड़ा त नंढड़ा हूंदा आहिनि न, नंढड़ा दादला भी हूंदा आहिनि, नंढड़ा पुट हर कंहिंखे प्यारा हूंदा आहिनि। असांजा नंढड़ा नंढड़ो आहे दादलो, 6 पुट ॿिया आहिनि, सभिनी खां खसे जे रोईंदो आहे न बाबा मूंखे वठी ॾे, त सभिनी खां खसे भी नंढे खे ॾींदो। जिन वटि औलाद आहे उन्हनि खे ख़बर आहे। मदीने जे घोट इमामुल अंबिया नबियन जा सरदार नबी जा दीवानो हुसैन आयो अम्मा ॾे रोईंदो। चई अम्मा अदे हसन वटि हरणी जो बच्चो आ। अम्मा जल्दी कर, देर न कर, देर न कर, मूंखे अदे हसन को हरणी जो बच्चो वठी ॾे त झट मां भी रांदि खेॾां। ओ चवे थो झट वठी ॾे, असां वारा चवंदा आहिनि सॼो इन खां वठी ॾे त हिनखे मिले। अम्मा साइण आई, केड़ी अमड़ फातिमा। चओ न सुभान अल्लाह। जेका मदीने जे मीर मिठे मुहम्मद जी दादली न्याणी, नंढड़ी न्याणी, ऐं जेके मुंहिंजे सोणे हबीब फरमायो फातिमा, फरमाए जी बाबा, फरमाए फातिमा तू मुझे जिगर जो टुकड़ो, तू मुझे हावा जो टुकड़ो आ। वो हुजूर जी दादरी न्याणी आई, फरमाई हसन, फरमाए जी अम्मा। चे जल्दी कर बच्चा, यो हरणी जो बच्चो अदे हुसैन के दे त अदो झट रांद खेडे तो तोखे वापस दींदो। हसन से फरमायो अम्मा मां न दींदो बस। छो? चे न मुंहिंजो आ न। पुट ईअं न कर, झट ॾेस पोइ वापस कंदो। चई अम्मा पोइ अदे हुसैन के चओ त नाने ॾे वञे, मां नाने मुहम्मद को वठी आयो आ। अवा जेके हेॾे वेठा आहिनि 6 ॼणा, 2 हेॾो 8 माण्हू वेठा आहिनि, थोरो महिरबानी करे जे हेॾे ईंदो त ॾाढो भलो थींदो, वक़्तु क़ीमती थी पवंदव। हूअं पिंडाल खां ॿाहिरि आयो, पोइ जहिड़ा आयो तहिड़ा आयो। हिते अल्लाह जे खाते में लिखबो, इन सोहणे जे खाते में लिखबो। जेके चवनि क़ुरान जी महफ़िल में नालो लिखजे, उहे हिन पिंडाल में सुरियतो सुरियतो हे तव्हां जे लाइ हिननि जवाननि विछाया आहिनि त मिट्टी ते न वेहनि, हे सोहणे क़ुरान खे ॿुधण जा आशिक़ हिन जे मथों वेही करे क़ुरान मजीद ॿुधनि। मन क़यामत जो ॾिहाड़ो थिए, या ज़मीन भी तव्हां जे लाइ गवाह बणिजे, ॿुॾल ॿेड़ो तरी पवे, जहन्नम खां बची जन्नत। 2 ॼणा न सुरी आया, अलाए वीचारा बोड़ा त न आहिनि। आवाज़ ॿुधो अथव त अचो, न त माण्हू मोकिलियांव थो। तवज्जो कयो। मिठड़े नबी जा दीवानो, पाक नबी जा परवानो, सोहणे नबी सां मुहब्बत करण वारो,
फरमाया मां चवेस त नाने खां वठी अचे त हुसैन के अमड़ फरमायो पुट हसन तोखे न ॾींदो वन जल्दी कर नाने मोहम्मद को वठी आ हुसैन सही जी जो अचे पियो नानो मोहम्मद सहाबा जी महफिल में वेठो हो जी जो नाने जी नजर हुसैन ते पइजी वई त मुझो मिठड़ो नबी रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठी बीठा सैयद फरमाए हुसैन जल्दी भजिया हुसैन डुकंदो आयो नाने मोहम्मद अरबी भाकुर पातो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के चुमिन भी पिया ए मुझो सोहणो पंहिंजे सीने ते लेटायूं वेठा आहिनि वरी हीअं जो हुसैन जे चेहरे ॾे तकनि त हुसैन जे अखियुनि में पानी नज़र आयो मुझो सोहणो तो फरमाए हुसैन फरमाए जी नाना फरमाए तुंहिंजी अखियुनि में पानी आ जे नाना कुर्बान वञा दुख मां पानी निकरी आयो पुट कंहिं दुख ॾिनो थी चे नाना तो मोहम्मद अरबी जो नाने जो दुख आ फरमाए कहिड़ो दुखड़ो थी चे नाना ॻाल्हि आहे अदो हसन तोखे प्यारो आ लॻे थो मां तोखे प्यारो न आहियां अदे हसन के हरणी जो बच्चो वठी ॾिनो थी जे मां तोखे प्यारो आ त जल्दी कर देर न कर मूंखे भी हरणी जो बच्चो वठी ॾे मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जा ॾोटा तो असांजा भी दादला कॾहिं ज़िद कंदा आहिनि त बा ही शइ वठी ॾे वस में न हूंदी आ पोइ दिलासड़ा ॾींदो हा बा वठी मुंहिंजो भी नंढड़ो आ मूंखे चवंदो आहे बा उठ वठी मुझे घर में जाए एतिरी आहे जो उठ अचे त असां टपड़ खणूं पोइ मां वरी राति वञा सुबुह जो पुछिया बा उठ मां तो उठ त आंदमि पर भॼी वियो मुझे दिलासा ॾेई ॿारनि खे वेठा ख़ुशि कयूं ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए मां सोचियुमि त काॾों हरणी जो हाणे बच्चो आणिया झंगली माण्हू अलाए काॾों पकड़े आयो हो हाणे काॾों आणिया संजन दिलासा पिया ॾियनि हुसैन इंतज़ार कर त तोखे भी घुराए था ॾियूं इंतज़ार में वेठो वेठे वेठे झट न गुजरी वरी हुसैन रोवण शुरू कियो त मुझो सोहणे नबी के चई नाना देर थी वई आ जल्दी कर मूंखे हरणी जो बच्चो घुराए दे पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मां ॾाढो गमगीन थी पियुमि त काॾों घुराए ॾियांसि एतिरे ते ख़बर पई संजन फरमाए हीअं जो तकियां त हरणी थी अचे पर झंग मां पर हरणी जी वात में हरणी जो बच्चो आ मदीने जे मीर जा दीवाना ॻाल्हाइनि पाकिन ते परवाह न आहे मुंहिंजी पाक नबी जा दीवाना ॻाल्हाइनि हुजूर जे बच्चन जा परवाना ॻाल्हाइनि मिठे मोहम्मद जा दीवाना ज़रूर ॻाल्हाइनि हरणी जी बात में हरणी जो बच्चो डुकंदी टोड़ंदी मिठे नबी जी भरसा अची गोडा भनी वेही रही ये शागिर्द उस्ताद जॻियो वेहे ये मुरीद मुर्शिद जॻियो वे पंहिंजे वात में बच्चो कढी हुजूर संजे पेरनि में रखी चवे थी क़िबला कबूल पवे से मां खणी आई आहियां नबी साईं हैरान थी हरणी खां पुछनि था हरणी तूं कीअं आंदो तोखे ख़बर कीअं हरणी जी अखियुनि मां ॻोढ़ा वई आया रोई चवे थी मुझा सोना हबीबा नबियन जा नबी कायनात जा सरदार नबी मां जंग में हुयम कल एकड़ो शिकारी मुझो बच्चो शिकार करे खणी वियो आ उनी दुख में परेशान हुयम त ओचतो आवाज अची वियो त हरणी देर न कर पहिरियों बच्चो भी तुझो शिकारी शिकार करे तोहफे तौर मिठे मोहम्मद अरबी वट पहुंचाया आयो आ जल्दी कर ॿियो बच्चो भी हुजूर जी दरबार में पहुंचाया जे मिठे नबी जो बचड़ो हुसैन रोए तो जंजो रोवण नाने मोहम्मद को बर्दाश्त नथो थे मां रब को भी बर्दाश्त नथो थे जल्दी कर देर न करियो बच्चो पहुंचाया तो हुसैन रोवण बंद करे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने हसनैन शाने मुस्तफा नारे तकबीर हुसैन साईं नबी साईं के ॾाढो प्यारो हो हिकड़े भेरे साईं पंहिंजी न्याणी जे दर वटों लंघिया पिया वञनि हज़रत हुसैन नंढो हो बचपन जो ज़मानो रोए जो पयो रोएण जो आवाज मिठे नबी जे कन्नन ते पहुतो तो साईं दिल झले न सघिया ॿारो हकल ॾेई था फरमाइनि या फातिमा अलम तालमी अन्नबकाहु युज़ीनी ओ मोजी न्याणी फातिमा छा तोखे ख़बर न आहे हुसैन बेचैन थी वेंदो आहे तुझे बाबे मोहम्मद जी निंड ख़त्म थी वेंदी आहे पुट मुझे हुसैन के न रोवारी दी कर उन हुसैन जे ला हरणी जो बच्चो आयो संजन हरणी सां ॻाल्हाइनि भी पिया मुर्किन भी पिया नबी मुर्के त जन्नत जा सब दर खुली वञनि
नबी कावड़जे त जन्नत जा दर बंद थी वञनि जहन्नम जा दरवाजा खुली वञनि साईं मुर्किन पिया सहाबा हुजूर दे आया अल्लाह जा रसूल गाल समझ में नथी अचे तवा त हरणी सां ॻाल्हायो हरणी तवा सां ॻाल्हायो हुजूर साईं जानवरनि जूं ॿोलियूं सम्झ नहीं जानवरनि सां ॻाल्हाइनि मुंहिंजे सोहणे नबी दिलबर नबी फरमायो ओ मुंहिंजा परवानो मुंहिंजा दीवानो हे कुर्बान वञा सॼो वाक़ियो हुजूर सहाबा खे ॿुधायो हुजूर साईं फरमायो कुर्बान वञा ओ सहाबियो हे हसन हुसैन छड़ो मां मुहम्मद खे प्यारा न अथव मुंहिंजे अलीअ खे प्यारा न अथव मुझी न्याणी फातिमा के छड़ो प्यारा नाहिन हे मुझे मिठे रब के भी प्यारा थव जो इन्हन सां प्यार कंदो मुझो रब भी इन्हन सां प्यार कंदो ए मदीने जे मीर जा डोटरा मिठे नबी जा बच्चा हा आमिना जे लाल के डाढा प्यारा अल्लाह साईं तवा सा के सोहणे नबी जो सच्चो दीवानो करे आमीन त चओ खुदा जो कसम खणी मां इन महफिल में चवां तो असां जो नबी जड़ो न दुनिया में थियो आ न थींदो न आयो आ न ईंदो असां जो अकीदो ईमान आ त कायनात न हुई असां जो मिठो मुहम्मद करीम हुयो असां जो अकीदो ईमान आ त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अञा गारे मिट्टी में मिलल हो पर असां जो मिठो मुहम्मद अग में हुयो ए मदीने जो घोट थई ए सोहणन जो सरदार थई उन सोहणे नबी ते कलमे पढ़ण वारा उन पाक नबी सा मोहब्बत करण वारा कुछ हया कर रब जे कुरान सा मोहब्बत कर ए मदीने वारे साईं जो एक नंबर थी जिंदगी उम्मती गुजार अखिन ॿुटण का पो खुदा जो कसम कबर भी मुबारक ॾींदे त खटे आयो अदा जिंदगी 4 ॾिहाड़ा है घणा ॾिहाड़ा का खबर कोनी अॼ हिते आहियूं सुभाणे मिट्टी जे अंदर हूंदा को पतो सिकंदर जुल्करनैन जेके सिज उभरण का वठी सिज लहण ते रब हुकूमत दी अल्लाह आखिरी वक्त सकरात लगी वई अजीजन करीबन के सडे करे चिंगर मानू मरी विंदो आ उन जो जिस्म सजो खफन में ढके छड़बो आ मेहरबानी कजो मूसा मुजा बई हथ खफन मो बाहर कर के चवण वारे छातियो चेतो उजड़ गया वो बाग जिसके लाख महली थे सिकंदर जब दुनिया से चला तो दोनों हाथ खाली थे वड़ा वड़ा नवाब रईस मीर पीर भोतार वया पर कुछ भी खणी नथा गला कुछ भी खणी पान सा नवया बन्यू इते मिलकियत इते दौलत इते इते मिलकियत ठको थी चटन इनी जे करे मोजा प्यारा भा मदीने जे मीर जा दीवाना पाक नबी जा परवाना सोहणे नबी जा दीवाना है किस्मत सा ही मौका मिलिया थी पंजे रब के परचाए एड़ो अमल करे दुनिया मो लडे वंजो कबर में वने कबर भी मुबारकू देई त खटे आयो हाराए ना आयो मा दिसण में मिट्टी जो खड्डो हां पर तुझे ला जन्नत जे भागन मा भाग बणजी अदा एड़ा अमल कजन दुनिया में एड़ा खराब लक्षण न कजन जिन जे करे मोचड़ा खाना असा गुनाहन जे कमन में हली 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 अंदर कारो करे छडो से बेहयाई जे कमन में डोहन जे कमन में तौबा जो मौको ही न मिलंदो कुछ नेकन जे कमन दे भी विख वधाए गुनाह इंसान को थींदो आ पर गुनाह करण का पो माफी घुरे तो माफी देण ला तैयार आ एकड़ो मानो गुनाह करे ए माफी वठे रब परचण जे ला तैयार पर एकड़ो मानो गुनाह करे निकतो आहे मदीने जे मीर जे उम्मत जे मथो रब जा कुर्ब थो बुधाया ए गुनाह का पो तौबा जो मौको भी न मिलियो थोड़ो दिल में शकी थी पियो यार इहो कम मा न किया त भलो हो इहो भी तौबा जो हिस्सो आ रब बख्शे ओ गंदा ओ बुछड़ायूं कयूं थी पर उनी जे दर ते मोटी आ पर भलारो महीनो अचई तो जे में धोप जी पौंदी मोजो सहणो नबी तो फरमाए अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मगफिरतुन व आखिरुहु इतकुम मिनन नार नबी तो फरमाए जो पहरे अशरो रहमत जो मिनट त रहमत को खाली कोने पर सेकंड भी वांदो ना नबी तो फरमाए थोड़न गुनाहन वारा पहरे अशरे में बख्श जी जन्नत वडा वडा गुनाहगार जानी शराबी डोहारी मुझो नबी तो फरमाए व औसतुहु मगफिरतुन विचे डहाके में यारो रोजो रखंदो वने खाते ते गुनाह टही वने
शायरादो रमज़ान जे रोज़न रखण जी तैयारी अथव अथव एकड़ी जादे मावम एकड़ो हमारा मुखे चवण लगो मौलवी साहब हेल रमज़ान मई में आ असां जी भेणी न पर ॾिसो मई महीनो शुरू थी वियो आ पर गर्मी उहा खुदा जी रहमत आ पर जे अञा भी बेईमान थे त पंहिंजी किस्मत ते रो चो इंशाअल्लाह रोजा भी रखबा तरावियूं भी पढ़ंदो एकड़ो वरी मौके जे बस 20 रकातूं न केर पढ़े हुजन 10 या 8 रकातूं 12 हुजन त पढ़ो 20 मतो अल्हम्दुलिल्लाह जेके मोमिन हिन मुजाहिद हिन दीनदार हिन जिनके रमजान सा प्यारा हो था चवन 40 हुजन भी पढ़ो मां आम जगह ते गाल कंदो आ माशाअल्लाह 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 नारे तकबीर हे हे मुजो नात खान भी आहे ने बेचारे नात भी न पढ़ियो अल्लाह बरकत ॾींदे वे 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 हिते ही वे मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोहणे नबी जा दीवानो खुदा जो कसम एडियूं त भलायूं एडियूं त बरकतूं एडियूं त रहमतूं रमजान में हिन जो 24 कलाक अल्लाह जी रहमत वसई वसे थी तो इंशाअल्लाह नी मो फायदो वठबो असां जे सखर में मक्का मस्जिद ढक रोड ते कडी वणो तो सही उते रमजान शरीफ में पहरे रोजे ते तरावियूं शुरू थियन 5 ते खत्म पूरो मां जो एक डी वयम मत दिसां त सही पंहिंजो तरावियूं घरों पड़ी वरी निकरी मत कुछ मां भी वणा दिसां त सुभान अल्लाह कुराड़ा कुराड़ा अछन डाढ़न सा बीठा है असां जे वरी दोस्तन के चंडराई जो रमजान जे महीने में रोजन रखण को प्या की बाईंदई रमजान में तराविन पढ़न को प्या की बाईंदई अल्लाह ताला को दुआ है त रमजान जे भलारे महीने जे अंदर असां के रमजान जा पूरा रोजा भी नसीब करे त तरावियूं भी नसीब करे आमीन तो चो न ऐ मुजा दोस्तो ऐ मुजा प्यारा भाईरो मारे पेरियाले जे पासे दे वयम एकड़ो गोठा जलबाणन जो कडी वनी पुछो न भई मुखे चोसे नवा नवा असां दीनदार थियासे पेरियाले जे मदरसे मो हाफिज वठी आया से तराविन जे हाफिज साहब जो वठी आया से वो हाफिज के विहारे मस्जिद में जो हाफिज साहब गाल सुन सिराकी गालाइंदा ता समझंदा हो न सिराकी हाफिज साहब गाल सुन तू असाडी मर्जी ना लाए हुन असाडी मर्जी ते हलसी या अपनी हले सी हाफिज चोसे जे में तुसाडी मर्जी ते असाडी मशवरा इया है त ट्रे पारी नाल तरावियां शुरू कर मगरिब ते खैर से सो मानू अगे बेचारा सादा हा खबर न हुई अगे अक्सर मानू ता वडन के खबर होंदी पंजाब मो हाफिज घुराइंदा असां जे ते सिंध में हाफिज सगोरा घट हुंदा किस्मती वरी भागन वारन के मिलंदा हा हाने तो उलमा जी मेहनत सा दीन वारन जी मेहनत सा मदरसन जी मेहनत सा जाथे जो वणो था त हाफिज ही हाफिज मस्जिदों खुटी थी पवन हाफिज बची था मानू वरी कावड़िया पेन के मुल्लन कम वणायो मस्जिदू न ठहन मदरसा न ठहन बाकी सिनेमा होटल ठहन अल्लाह जो दीन के वधाए दीन वारन के वधाए आमीन तो चो न अथव इरादो या ई जो इंशाअल्लाह असा मेहनत कंदा से हिन धरती ते इस्लाम जिंदाबाद जा नारा दिसण ता घुरऊं ये धरती ते कुरान जो कानून असा के दिखारे जो इंशाअल्लाह रमजान जा रोजा भी रखबा जो तरावियूं भी पढ़बियूं चो त सही इंशाअल्लाह तरावियूं भी पढ़बियूं तो तराविन में डाढो मजो थव अचो त मां तवा के दसींदो हलां हदीस में जे तो मुझे सोने हबीब नबियन जे नबी इमाम लंबिया कायनात जे सरदार नबी फरमायो इन तराविन में जथन जा जथा मलाइक लई करे तराविन में शरीक थींदा थव ए मुझे सोने हबीब फरमायो नबियन जे नबी इमाम लंबिया फरमायो पान फरमान त लखन में मलाइक लई दानी सिफन में बीठा हुंदा इन कुरान बुधन जे ला ए मुझे सोने नबी फरमाए के भी इंसान जो के फरिश्ते सा थोड़ो कपड़ो भी टच थी वो क़यामत ते उन जे बदबख्ती वेझो नहीं दी वो शायर आ दुआ पढ़ंदो रोजा भी रखंदो ए रोजेदारन के रोजा भी खोल राइंदो ए सखावत सिखी पो खुदा जो कसमा रोजेदारन के रोजन खोलाण जो मजो दिसणो हुजे न मन मक्को मदीनो दिसिया खुदा जो कसम ते मक्के मदीने में दिस तरबन जी केडी न सखावत आ मुखे दोस्त अगे रमजान में फोन करे मुखे चे त मौली साहब मजो रमजान में दिसणो थी त अची वन मस्जिद नबवी में अची दिस त कीअं दस्तरखान विछाया पिया आहिनि इलाज था वेठा
सगोरा करन हाजी असांजी मानी ते रोज़ो खोल ट्रकिन जो ट्रकियूं ट्रालन जा ट्राला भरजी था असां वारी रमज़ान शरीफ में ये टेड़ी अक्सा तक मिले मुंजी न मानी खाई मेहमान के दिसी वेठो लोपड़ाईंदो होडो सदाईंदो मां अली जो आशिक आ हैदर जो मुरीद आ अली तो फरमाए मेहमान मुझे दर ते अचे तो मेहमान जा मां पंहिंजे हथन सां हथ धोवारिया अल खिदमतु लिज़ईफ व सौम बिसईफ व ज़रब बिसईफ ए पाक अली थी मुझे नबी जी खिदमत में आयो से पहले नंबर ते इया शे मुखे डाडी पसंद मेहमान अचे मेहमान जा हथ धोवारिया मेहमान जी खिदमत कया दस्तरखान कुशादो कया ता त मेहमान मुजी सखावत दिसी खुश थी वनी ए वरी घर में जे मेहमान आयो ना चेबा दिस जाई छोरा चो जाई साली त अबो कोनी छोरा भी केड़ा सादा जे अबो तो चवे अबो कोनी खुदा जो कसम मेहमान इंदो आ पंजो नसीब खणी इंदो आ इया आयले मा गलत तो गले मेहमान पंजो नसीब खणी इंदो आ जेका तो उन जी खिदमत कंदो आ उन जे बदले में रब सही तोखे सुठो खाराईंदो आ मुसीबतूं टारींदो थई अजाब टारींदो थई मां दुआ करण आयो अल्लाह मेहमानन जी खिदमत नसीब फरमाए हजरत इब्राहिम खलील तसी ते मानी न खाईंदो हो जसी ते मेहमान लड़ी न ईंदो हो यकीन क्यों मां जडे इन कुर्सी ते वेठम मां चो 10 मिनट वाइज करे लही विन पर वाह जुबैर अहमद तुझे लाउड हलाने के सलाम अल्लाह से इन जे लाउड में बरकत विझे केड़ा लाउड हुंदा आहिन जो 8 डी असा के वरी दवा वठणी पवंदी है पर घोटकी जो लाउड आहे पहले नंबर में जुबैर अहमद चो अल्लाह इन के मदीने जी भी जियारत कराए आमीन त चो ना अल्लाह तहां असा सबनी के मदीने मुनव्वर जो दीदार कराए आमीन त चो या दुआ घुरा के न सदाई आदलपुर में फिरो मदीने में दो नबी से फरमाए हाजी जडे हज खा मोटे उम्रे वारो मोटे त रस्ते में वनी उन सा मिलो रस्ते में उन जो इस्तकबाल कयो हाजी जे इस्तकबाल जे करे भी मिलन वारन जा भी रब गुनाह बख्शे छडींदो आ अचे तो पाकिस्तान जो हाजी अल्लाहु अकबर हिय जी मक्के मदीने को रवानो थियो खबर पे दोस्तन के मित्रन के अजीजन के हाजी साहब स्टेशन ते रहंदो लहंदो त वनी मुलाकात कयांस अची नौजवान हिकड़ो बीठो रयो तेर हाजी ले त हाजी सा मुलाकात कया पर हो बेचारो अग में लही रेल खो लही घर पहुंची वियो ए तड़पंदो वथे पे रज कर मिला तो त हुजूर जी हदीस आ मिठे मोहम्मद अरबी जो फरमान आ हाजी रस्ते में हुजे हथड़ा खणायो अल्लाह हाजी जी दुआ रद्द न कंदो आ ता ता 12 बजे तई वाइज कर असा भी डॉक्टर हूं 4 जना उठी वेन तकड़ा भी आ सो इनी जे करे बसाने मा मोहल वराए तो ता जल्दी खत्म तवज्जो क्यों मुजा दोस्तों मुजा प्यारा भाईरो मुजी तबीयत आ मुझे जलसे में हिकड़ो उथंदो आ तो थोड़ो तबीयत बार पोंदो आ जे 4 उठी विया तो मा दुआ घुरण जी जल्दी कनो तवज्जो बस मुख्तसर कंदे मा खत्म तो क्या मदीने जे मीर जा दीवानो पाक नबी जा परवानो हाजी मोटी आयो माशाअल्लाह मोटी आया ये भी मोटी आया अल्लाह इनन के रोजे रसूलुल्लाह जो दीदार कराए आमीन त चो हे जो आयो घर चे हाजी सा मिला जी जो घर आयो तो घर वारन जो सा हाजी आयो ता है पर हाजी जी तबीयत में मजो नजर ना आयो हे बेकरार हो चे काडे वयो चे हाणे हाणे घर मा निकरी मस्जिद दे वयो आ अल्लाहु अकबर जी जो नौजवान मस्जिद में अचे इसे त हाजी सदे में पियो आ हाजी जी अखिन मा गोड़ा थवन ज़ारो ज़ार रोई छा तो चवे मदीने के दिन रात अल्लाह अकबर मदीने के समरात अल्लाह अकबर मदीने के शजरात अल्लाह अकबर मदीने जी हर शय नायाब मानू भी भला हैं जेके थी था चन उहे भी तो भला था थी आखिरी जुमलो तो चवे हाजी मेहराबुन नबी कब्रुन नबी है मेहराब मिंबर ए हुजूर जो रोजो जको आ नबी तो फरमाए मा बैन बैती व मिंबरी रोज़त मिन रियाज़िल जन्ना
मुझो दिल पर नबी तो फरमा दुनिया वारो ही जो मुझो रोजो थव जन्नत जे बागन में बाग थव जे तो ये मेहरा ये कब्र नबी है मेहराब मिंबर अल्लाह जे नबी फरमाए मंजार कबरी वजबत लहू शफाती नबी तो फरमाए जे जिंदगी में एक दफो भी मुझे रोजे ते अची सलात व सलाम पढ़ी मुझे मथो वाजिबा क़यामत में हथ पकड़े जन्नत में जाए वठी दींदो मां अल्लाह तवा के मदीने वठी वने दुआ घुरा या न घुरा मक्को भी दिखारे तो मदीनो भी दिखारी जे मदीनो तो मिठड़ो आ पर मदीने जा मानू भी मिठा है खुदा जो कसम रोजे वारे मोहम्मद करीम जा दीवानो हो तो चवे ये कब्र नबी है मेहराब मिंबर रोए भी पियो जे तो न शिरको न बिदअत अल्लाहु अकबर अवा को हाजी आए इन पिंडाल एकड़ो आ बस बियो भी आहे सच्ची बुधायो जेके वेठा हो कुरान के जलसे में नबी संजे रोजे ते सजदो कयव सजदो सजदो ये सजदो जे कयो होंदो तो तौहीद जो डंडो भी खाई आयो हा हा ए नबी जे रोजे जे सजदो मन हुआ छो तो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठड़े मोहम्मद करीम रब के रोई अर्ज क्यों मुझा अल्लाह बेन नबियन पंज नबियन बेन बेन मानु नबियन जी कब्रन के पूजा गाह बनायो पर मुजी कब्र के पूजा गाह का बचाया जा अज भी हुजूर जे रोजे ती या हदीस लिखी पया पर जो सजदो कंदो अरब सगोरा पुलिस वारा उते रब सही ओए बिहारे छड़िया हिन जो हिय जो डंडो हणंदस चंदस ओ पाकिस्तानी ओ मुशरिक सजदो इनी जो नाए यो रोजे वारो मोहम्मद भी अल्लाह जो सजदो कंदो बैतुल्लाह दे रुख खुदा जो कसम अल्लाह सबनी के रोजे वारे मोहम्मद करीम जी ज़ियारत नसीब फरमाए बाकी पाकिस्तान में तो कब्रन जा सजदा जायज है जो तो हुकूमत ही करे थी ना उतों जी हुकूमत भी सख्ता उहा तौहीद वारी अल्लाह से मिठे मोहम्मद अरबी जो मुल्क दिखारे आमीन तो चो पाक नबी जो शहर दिखारे मिठे मुल्क जा मानू दिखारे जमजम भी पियारे तो मदीने मुल्क जो खारकू भी खारावे और मुझा दोस्तों मुझा प्यारा भाईरो अजमत वारे मेहमान रमजान जी इज्जत कंदो हल बेड़ा पार थी वेंदे जो इंशाअल्लाह मोमिनन के तैयारी आ कल मां अचां पे रस्ते सा एकड़ो जवान चिंगची जेका है नई निकती आ ट्रक ट्राले वांगुर सजी भराई पे वने गे चांवर अले छा छा होजन मतो छा जेला जैसे रमजान जी तैयारी आ पान भी रोजा रखंदा से रोजेदारन के रोजा भी गरीबन मिस्कीनन के रखराएबा रोजेदारन के रोजा भी खोलाए बा मुझे नबी फरमाए जो को रोजेदार के रोजो तो खोलाए रोजे जो सवाब एकड़े साहबी जो से को गरीब होजे को मिस्कीन होजे के के ताकत न होजे पो तो महरूम थी विंदो मुझे नबी फरमाए मैं ये नथो चवाम त के ढो करे रोजो खोलायो संजन फरमाए खारज के दाने सा के रोजेदार के रोजो खोलाई दो रोजे जो सवाब मिली विंदस साहबी जो सोहना के मट खारक न होजे पो तो महरूम थी विंदो नबी तो फरमाए शरबत जे ढुकड़े सा रोजो खोलायस खीर जे ढुक सा रोजो खोलायस साहबी जो से ये शयूं न होजन पो तो महरूम थी विंदो मुझे साईं फरमाए फिके पानी सा रोजे दार के रोजो खोलाई तो पो भी रोजे जो सवाब मिली ये ना ला से देव हुंदे सूंदे भी चालाकी करे फिके पानी जी नलको गेड़ियों भरियों अचे ये न करे सखी थी जो ऐ छो तो नबी तो फरमाए युजादु फीहि रिज़्कुल मोमिन मुझो सोहणो तो फरमाए इन महीने में अल्लाह से मोमिन जे रिज़्क के कुशादो करे छडींदो आ ऐ मुझे साईं फरमाए शहरुन अज़ीम नबी तो फरमाई वड्डो महीनो आ साबा जो से वड्डो किए बेन महीनन में 30 ॾींहं में 40 फरमाइना 35 दिहाड़ा फरमाइना ॾींहं त साॻिया हिन पर इज्जत में शान में मथे आ छो त इन्ही महीने में रब जे कुरान जो नुज़ूल भी थियो आ अञा हिन में कडी कडी 29 ॾींहं भी थी वेंदा आहिनि ईअं आहे कि न साईं 29 रोज़ा 30 न थिया रोजेदार चौंदा अल्लाह करे 30 हथन बेरोज़ा चौंदा अल्लाह करे 27वीं ईद थी बेरोज़ा त दा जेके न रखंदा आहिनि उन्हनि लाइ मां रस्ते सां वञा पियो कोड़ चए मोदी साहब ॾे त ख़बर 26 रोज़ो जे भला सुभाणे ईद आ छा मां चयो तोखे कंहिं चरे खे छोरा चवनि पिया त ईद आ इन्हनि के ईद जी गणती हेॾो मुंहिंजे सोहणे नबी फरमाए ईद रोजेदार जी बेरोज़ा जो ईदगाह में अचणु हक़ ई कोन्हे
छो त ईद वारे ॾींहं ते रोज़ेदार खे मज़दूरी मिलंदी। हिकिड़ो मिस्त्री कम करे मज़दूर भी कम करनि शाम जे टाइम ते उनखे मज़दूरी मिलंदी पर बग़ैर मज़दूरी करण वारो भी लाइन में बीहे। मां तव्हां खां पुछा तो कयां तव्हां ॾींदोसि? ज़ुबैर अहमद ॾींदेसि? चवंदे भेण बाहि लॻे तूं कमी न कयो आहे छो बीठो आहे कन खां वठी ॿाहिरि भॼाईंदेसि। छा भला अलाह वटि इंसाफ़ न आहे जो रोज़ेदार भी अचे जन्नत में बेरोज़ात भी जन्नत में? ख़ुदा ॼाणे थो दिलनि जे राज़नि खे ॼाणे थो बेरोज़ात थी पंहिंजे ईमान खे न विञाइजां। जो इंशाअल्लाह रमज़ान अचे थो थी सघे थो वरी हयाती में अचे या न। मां हिकिड़ी जॻह ते जलसे ते वियुमि रात जा तकरीबन 2:30 पौणा 3 पिया थियनि त हिकिड़ो नौजवान आयो मूंखे चयसि 5 मिंट असांजे घर हलो असांजो ॾाढो कुराड़ो आहे। जे चयो आहे त 5 मिंट मौलवी खे वठी अचो त दुआ घुरे। मां जो ते वियुमि त कुराड़ो खट ते लेटियो पियो हो अखियुनि मां पाणी पियो वयसि। मूंखे चई मौलवी साहब 115 साल जी उमिरि में हलाईं थो पियो अल्लाह मूंखे सिहत ॾिनी आहे पर ज़िंदगी में रोज़ो क़ज़ा न थियो आहे पर हाणे जान में कमज़ोरी थो सम्झां मत हिन रमज़ान में रोज़ा रखी न सघां इन जे करे घुरायो थो मां दुआ अल्लाह मूंखे सिहत दे जो हेलो के रमज़ान सां भी मल्हायूं वञा। के त वरी शीशियूं बिशियूं खयूं था वतन अड़े काॾे चइसे बीमार अजायो अटकलूं सटकलूं करे रोज़ो न गुसाइजां। हिन बि त फरमाए जे अटकल सटकल करे हिकिड़ो भी रोज़ो गुसायो त बाद में रखंदुमि ऐं क़ज़ा करे रखंदो क़ज़ा जी अदायगी थी वेंदसि पर अहिड़ो सवाब न मिलंदो जेको रमज़ान में मिलंदो। छो ते सीज़न जो महीनो कड़ी तवां वट कणक जी सीजन जमीन शायद ही देती थे कणक हुई न कड़ी तवां वट कणक जी सीजन फुटी जी सीजन अंबन जी सीजन खारकुन जी सीजन केड़ी सीजन का केड़ी पर रमजान मोमिन मुसलमान जे ला नेकिन कमाइण जो सीजन जो महीनो। सोने फरमाए नफल पढ़े तो फर्ज जो सवाब मिलेस फर्ज पढ़े तो 70 फर्ज जो सवाब मिलेस। रोजेदार पर जे निंद्र में पयो आ हवा निंद्र भी कंदा हूं न निंद्र में पियो आहे मलाइक चवंदा से छा लिखूं अल्लाह तो फरमाए मलाइको तव्हां खे पतो ना है महीनो केड़ो आहे जैसे रमजान आ उहे छा लिखंदा हो जैसे निंद्र फरमाए इबादत नौम रोजेदार जी निंद्र भी इबादत आ निंद्र भी इबादत लिखो सही भला निंद्र ते इबादत लिखूं ए निंद्र में गोगरा थोड़े हणंदा हो लेना मलाइक चवंदा से हाणे इहे काॾे कयो अल्लाह तो फरमाए मलाइको ये जिक्र में शामिल कयो। वाह रोजेदार तुझी निंद्र इबादत गोघरा जिक्र में लिखजन चो इंशाअल्लाह इन भलारे महीने में जो रमजान सा जो मुर्स मानू थी नीह निभाईंदा से। मुझो मुर्शिद अली फरमाए तो पहले नंबर ते मेहमान जी खिदमत कया बे नंबर ते सोना मुखे रोजो डाढो वणंदो आ पर रोजो भी गर्मी जो हुजे हाड़ जा डी हुजन मां अली के रोजो हुजे नबी से फरमाए अली गर्मी के छो तो पसंद करें मोतदिल मौसम हुजे थद हुजे जो नंढा बार भी बीमार भी रखन मुझे सोने नबी के मुझे पाक अली फरमायो सही इन्हीं जे करे गर्मी के पसंद कयां था त मुड़स भाड़ी जी खबर पवे भाड़ी भुतो रोजो न रखंदो मुड़स मानू चो रोजो रखंदो सही इन्हीं जे करे सही गर्मी के पसंद कयां तो रोजो इम्तिहान आ खबर त पवे न। वाह अली चो तुझे नाले त्या सदके वञा चो अली अली आ न शेरे जली हक जो वली असा मुसलमानन मोमिनन जो चो अली आ जेको अली के न मने चो वडो बेईमान आ तो सोने अली जा त नौकर चो अली जे मञण वारन जा भी असा नौकर मां छा मिठड़े अली जी वाखाण क्या फरमाए 3 नंबर ते सोना मुखे या शे डाडी वणंदी आ तो मोहम्मद के न मञण वारो मुझे सामू अचे तलवार मां अली जी हुजे ये तलवार फेराए गर्दन को धड़ धार करे छड्यांस माली के डाढो मजो ईंदो। खुदा जो कसम जो मोमिन इंशाअल्लाह रमजान जा रोजा रखंदा न ए नेकिन जे कमन में हमेशा नेकिन जे कमन में हमेशा आगराई गुनाहन जे कमन में हमेशा पोती पर असा मुसलमान गुनाह में आगराई थी अल्लाह बख्शींदो सही अल्लाह बख्शींदो पर या खबर ना है मत तौबा जो मौको ही न मिले कर नेकियों कमाए सोहना अमल कर चो इंशाअल्लाह कबर तो सोहनी थींदी आखिरत भी सोहनी थींदी ऐ सहाबा नेकिन जे कम में आगराई कराई। एकड़े भेरे मदीने जो मीर मिठो नबी इमामुल अंबिया कायनात जो सरदार नबी सोहणन जो सरदार नबी वेठो हो मां चवां तो जे कचारी में हुजूर वेहे तो वा कचारी केडी न मान वारी हो
नबी सोने मस्जिद नबवी में वेठा हा। उन ज़माने जी मस्जिद नबवी नंढड़ी भी ही त कच्ची भी ही। आखिरी वाइज खत्म करण वारो आ, तवज्जो कर यार। आदलपुर जा रहवासी मुसलमानों, मदीने जे मीर जा दीवानो, मां दुआ करण आयो अल्लाह सभिनी के मस्जिद नबवी जो दीदार भी कराए ते नमाज पढ़ण जो मौको भी नसीब करे। ऐं मुझे सोहणे हबीब नबियन जे नबी फरमायो, पान फरमाइन था जो मां मुहम्मद जी मस्जिद नबवी में हिकड़ी नमाज पढ़े तो 50,000 नमाज जो सवाब मिलेस। ऐं मुझे सोहणे फरमायो जो बैतुल्लाह में एक नमाज पढ़े तो लख नमाज जो सवाब मिलेस। वींदो मक्के मदीने वींदो जै न ॾिठो आ न, मां चवंदो अल्लाह सब के ॾेखारे। जै ॾिठो आ न उहो चवंदो मौला मूंखे बार बार ॾेखार। घड़ी घड़ी मदीनो मुनव्वर ॾेखार, रोज़ो रसूल जो ॾिसां। पाकिस्तान जो हाजी मदीने में वियो, हिय जो मदीने जे घिटन में घुमंदे घुमंदे ॾिठई जकड़ो मासूम छोकरो मदीने जे घिटन में हड्डा पे मेड़े खाए। सॾ करे चयसि पुट मुझे शहर में अचे, मूंसां गॾिजी हले, मुर्गियूं कबाब रोस्ट खाराईंदोमांइ, उते भली गाॾी भी ॾींदोमांइ, नौजवान न्याणी वेठी आहे उहा भी शादी कराईंदोमांइ, सुठो बंगलो भी ॾींदोमांइ, ऐश कराईंदोमांइ। छोकरो तैयार थी वियो, टिकट थी वई, वीज़ा सब कुछ पास थी वई। हाणे हिन जी तैयारी ही हिकिड़ो ॾिहाड़ो अॻ में नंढो चवण लॻो चाचा तकड़ न कजाइन, अॼु हुजूर जे रोज़े ते वठी अचां त मिठे मुहम्मद जे रोज़े जो आख़िरी दीदार कयूं हलां। जॾहिं उहो नंढो आयो हुजूर साईं जे रोज़े ते पहुतो, पाक नबी जे रोज़े ॾे तके भी पियो, अखियुनि मां पाणी भी वहेसि पियो। हाजी परेशान थी पुछेसि तो चाचा छो थो रोए, बच्चा छा मसलो आहे? नंढो चवे थो चाचा ॾे त ख़बर तुंहिंजे मुल्क में हलां, पाकिस्तान में हलां, अहिड़ो हुजूर जो रोज़ो ते आहे कि न कोन? पाकिस्तान जे हाजी जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया, रोई चई चाचा अहिड़ी शइ असांजे मुल्क में कोन्हे। नंढो चवे तो चाचा पोइ मदीने जा धिका भी मंज़ूर, बुख भी मंज़ूर, उञ भी मंज़ूर, ॾुख भी मंज़ूर, पर चाचा केॾी भी बुख ऐं उञ लॻंदी आहे, इन साए रोज़े वारे मुहम्मद जो दीदार कंदो वेंदो आहे, रब मुंहिंजी उञा ते बुखां भी लाहे छॾींदो आहे। पर चाचा हाणे ॻाल्हि ॿुध, ये सौदो कैंसिल, वरी मां तोसां तुंहिंजे मुल्क न हलंदुमि, हाणे ज़िंदगी गुज़ारींदुमि त मिठे मुहम्मद जे मुल्क में गुज़ारींदुमि। मदीने वारे साईं जा परवानो, पाक नबी जा परवानो, आखिरत जे सफर जी बस बार बार इहो ही अर्ज़ा तैयारी करे। ओ चतो अची इज़राइल कड़कंदो, कुरान फरमाए तो इज़ा जा अजलुहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। अल्लाह फरमाए तो अजल जो टाइम आई, एक मिनट त परे पर सेकंड भी मोकल न मिलंदे। इन जे करे मौत जी तैयारी कर, कब्र जी तैयारी कर, आखिरत जी तैयारी कर। तो दुनिया में बंगला त ठाया, अले छा छा ठाया, पर का खबर ना है तले केतिरो वक्त रहंदे। उन ओ सॼी जिंदगी जिते रहणो आहे उन सफर जी कुछ तैयारी ना है। हुजूर जो उम्मती तो सदाए, पर कुछ तैयारी त कर, आखिरत जे सफर जे लाइ कुछ सामान त ठाहे वठ। खुदा जो कसम मिठे नबीअ जो परवानो हजरत उस्मान जे नाले त मां सदके वञा, कहिड़ो उस्मान जेको मिठे मुहम्मद अरबी के प्यारो हो, जिन सहाबा जे लाइ नबी से अशरा मुबशरा सहाबा जे लाइ जन्नत जी बिशार ॾिनी, उन्हनि में हजरत उस्मान भी आ। मां गौर वञा हजरत उस्मान जे नाले तां, खुदा जो कसम जॾहिं कब्रिस्तान तो टपंदो एॾो रोईंदो हो, एॾो रोईंदो हो, अखियुनि मां पाणी निकिरंदो त गिठनि ते नालियूं ठही वेंदियूं हुयूं। पुछण वारा यार पुछा कंदा उस्मान एॾो कब्र जहन्नम जे वाक़े में न रोईंदा हो, एॾो कब्र जे वाक़े में छो रोईंदा हो? हजरत उस्मान तो फरमाए यारो पहिरीं मंज़िल कब्र आहे, जे इतो निजात थी त अॻिना भी बची वेंदुमि, जे इतो न बचुमि त अॻिना भी बचण मुश्किल थी वेंदो। इतो बचुमि त अॻिना भी बचंदुमि, जे इतो ई न बचुमि अबा वे बस मां ख़त्म थो कयां, बस ख़त्म थो कयां, ॿ उथी विया आहिनि, टियों हाणे तूं वहीं त बस दुआ घुरा, बस वे 2 मिनटनि में ख़त्म थो कयां। अल्लाह अकबर। मां सदके वञा उन साहबा जे नालनि तां, असांखे परवाह ही न आहे। मदीने जे मीर जा दीवानो, पाक नबी जा परवानो, एॾियूं नेकियूं जन्नत जी टिकट भी हुजूर उन्हनि खे ॾिनी, जंहिंखे मां चवां जन्नती आ। तवां जो पाड़े जो मौलवी चवे जन्नती, पीर चवे जन्नती, मुर्शिद चवे जन्नती, पर मां ईअं चवंदो हां उन जे जन्नत वञण में पक न समझजो हले त मां भी जन्नत वञा हले न वञा, साईं भी वञे हले न वञे, मुंहिंजो मुर्शिद भी वञे हले न वञे, उन जे चवण में कचु सम्झा। जंहिंजे लाइ मिठो मुहम्मद चवे जन्नती, जेको इन्हनि में शक समझे जो वॾे में वॾो बेईमान।
नबी जन्नत जी बिशारत भी दिनी कुर्बान वना पो भी नेकिन में अगराई अन्या कम कयो असा वरी नेकी जे कम में जे चंगो भलो कुछ कम कई जे खोड़ कयो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में बैठा हा तवज्जो कयो आखिरी जुमला बस खत्म थो कंदो हला मदीने जे अंदर पानी मिठो न हो पानी बाड़ो हो एकड़ो खूह मिठो हो पर जो यहूदी जे कब्जे में हो वो पैसन सा विकणंदो हो मुसलमानन को डबल पैसा वठे पंजन को थोड़ा वठंदो हो उते मुझे सोने हबीब नबियन जे नबी इमामुल अंबिया ऐलान कयो साहबियो हुजे को जवान जो यहूदी को खूह खरीद करे मुसलमान ला सौलाई करे सदके वञा मां हजरत उस्मान जे नाले ता वञी करे उन यहूदी सा मिलियो यहूदी के चई यहूदी खूह विकणंदे यहूदी जो से मां न विकणंदो हे मुझे बच्चन जो गुज़रा मां न ॾींदुमि हजरत उस्मान उन खे लालचूं ॾिनियूं हजरत उस्मान जो मक़सद इहो हो त मिठड़े नबीअ खे ख़ुशि ॾिसो सहाबा इहा कोशिश कंदा हा त मिठो नबी ख़ुशि थींदो अर्श ते रब राज़ी थी वेंदो यहूदी के लालचूं ॾिनो मसलन हिकड़ी शइ हुजे 10,000 जी माण्हू उन खे लख रुपयो चवंदो बाबा ॾे उन यहूदी हजरत उस्मान के चो गाल बुधो अध विकणंदुमि अध बचन लाइ रखंदुमि सॼो न विकणंदुमि हजरत उस्मान चुस ठीक आ अध खूह ॾेई अध जी रकम वरताई से रकम ॾेई करे पुछा के हाणे पानी कीअं खपायां कीअं विकणो यहूदी चयो उस्मान हिकड़े ॾींहुं तूं विकण त ॿिए ॾींहुं मां विकण जड़े ॾींहुं यहूदी विकियो त पैसनि सां पर जॾहिं हजरत उस्मान जो वारो आयो चओ न सुभान अल्लाह हजरत उस्मान ऐलान कयो ओ मदीने वारो अॼु मुंहिंजो वारो आ मुझे पानी वारे में पानी मुफ्ता पंहिंजा भी भरे वञन पर परावा भी भरे वञन असां वरी चवंदासीं वाह वाह पंहिंजा भरे वञन परावा पो वरी जेकॾहिं अञा भी सखावत वधी वई चवंदा मुसलमान भरन वाणिया न भरन हजरत उस्मान जो पंहिंजा त भरन पर भली काफर भी भरे चो उस्मान सखी ॿियो ॾियारो यहूदी जो आयो सॼो ॾींहुं वेठो रहियो को माण्हू ई लड़ी न आयो हिकिड़ो माण्हू दुकान खोले को गिराक न अचे घर जा मिट ई विढ़ंदसि चंडा अजायो वेठो आहियां छॾ बाबा घर सीड़ाए हेॾे वेठो आहियां हल पंहिंजो घर ॿियो बनी कर ॿियो को कमु कर माण्हू ई नथो अचे वरी ॿियो ॾींहुं हजरत उस्मान जो आयो तो वरी ऐलान के बाबा मुझे वारे में मुफ्ता वरी हजरत उस्मान जे वारे में माण्हू भरे वञनि यहूदी वेठो चप चटे को माण्हू ई लड़ी हर को माण्हू मुफ्त वारे में अचे ऐं मां तव्हां खां पुछां थो क्या तव्हां खे मुफ्त वारी शइ घणी वणंदी आहे कि न पैसनि वारी नथा ॻाल्हाए कुझु मिड़े हक़ ॻाल्हाईंदा हलो पैसनि वारी माण्हू ओतिरी वठंदो वरी अलाह ॾींदो त वठंदुमि नाहे त वरी ओतिरी ख़रीद कबी ऐं मुफ्त वारी त नौजवान भी भॻा कुराड़ा भी भॻा नंढनि ॿारनि खे बि दबला ॾिनो हलो बाबा पाणी मुफ्त ऐं पाणी जो क़दुरु असां वटि कोन्हे ख़ुदा जो कसम आहे जे क़दुरु ॾिसणो थी त बलोचिस्तान अगे हफ्ते में मां बलोचिस्तान वियुमि मूंसां हिकिड़ो दोस्त भी गॾु हुया रस्ते में असांखे टेहपारी जी नमाज़ पढ़णी हुई तमामु इलाइक़ो ख़राब हो नौताल खां हेठि गंदा हुआ माण्हू उतां पाणी पिया भरनि तलाब पाणी जो हुजे जो माण्हू वीचारा पीअण लाइ पिया भरनि उते जॾहिं वरी उन मट जे मथां या कंहिं थांव जे मथां ई कपिड़ो पिया रखे ही पाणी विझंदा पिया वञनि हीअं जो ॾिसनि त सॼो जीतनि सां भरिजी पियो वञे वीचारा छंडे वरी पाणी खणनि उते असां वारे हमरा चयोसीं गाॾड़ी में का बोतल अथव त कढी ॾियो बाक़ी मां इन सां वुज़ू बि न कंदो कदुर वीचारनि खां पुछा कयोसीं काथों जो हे पाणी आहे मूंखे चयो मौलाना हे बरसात जो पाणी आहे असां वटि कदुर ई कोन्हे ओ बेक़दरो कदुर कयो ख़ुदा जो कसम आहे अल्लाह जी नेमतुनि जो जे रब पुछण ते आयो कोन बची सघंदो छड़ो अख जी कदुर पुछई कनन जो पुछई जुबान जो पुछई इन केडी उन अल्लाह जी मेहरबानी आहे जो हर शइ ॾिनई पर कॾहिं बि थोरो न ॼाणाई चई त मां कन ॾिना तमाम मुंहिंजो थोरो अथव जुबान ॾिनी तमाम थोरो अथव पेर ॾिना तमाम थोरो अथव न पर हिकिड़ी शइ ॾेई थोरो ॾिनई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूला सुभान अल्लाह ढरिया खत्म थो कयो इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा
वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। अल्लाह तो चवे वडे में वडो थोरो क्यों मां जो तवाजी जिनसन मो तवाजी सूरतन मो तवाजे नबी करे मोकलियो मां नबी मलाइकन मो न मोकले जिन्नन मो न मोकले नबी इंसानन मो करे मोकले जो नबियन जो नबी असा के नहीं सोहणन जो सरदार असा के नहीं दिलबर नबी असा के नहीं उन नबी जे सदके जो असा जा रब भागई भला करे छड़िया। बहरहाल हजरत उस्मान साईं दे वो यहूदी आयो गाल याद आ विसरी वई। यहूदी अची हजरत उस्मान के चवण लगो उस्मान बकाया खूब मां विकरण थो घुरा जेके पैसा अग में ॾिना ही ओतरा पैसा साॻिया ॾे। तंग जो थियो को माण्हू न पियो चेसि हजरत उस्मान चयोसि मूंखे खपे ई न खपे कम थिए थो पियो। यहूदी चयोसि महिरबानी कर बस महिरबानी कर चई कहिड़ी महिरबानी बाबा खपे ई न। आखिर तंग थी वाक़ियो अचे थो थोरन पैसनि ते वो यहूदी खूह खपाए हजरत उस्मान के ॾेई। हजरत उस्मान साईं लिखत वठी हुजूर साईं ॾे खणी आयो। मदीने जे मीर मिठे मोहम्मद के जैसे ये खूह खरीद के तुम हुजूर केडो न खुश थियो हूंदो उते मुझो सोणो नबी दिलबर नबी हथड़ा खणी करे फरमाए तो उस्मान का एड़ी शे कोने जेका तोखे जन्नत वञण को रोके। उस्मान तू जन्नतियां तू जन्नतियां तू जन्नतियां। एडी जिन जवानन के बिशारत मिलल नबी से मस्जिद नबी में बैठा उन जमाने जी मस्जिद नबी नंढड़ी भी ही त कच्ची भी ही साईं जन वरी उते भी ऐलान कयो। अल्लाह साईं जन फरमाए साहबियो मस्जिद नबी नंढड़ी आ जेकर वधाए जे मस्जिद जी तौसी कजे ईअं न कजे न वडी कजे हुजे को जवान जो को प्लाट खरीद करे चओ न सुभान। हा उस्मान तुझे बख्तन सा केर मुकाबलो करे वयो पाड़े वारे सा कैसा मिलो चे प्लाट खपे मन चाही उन रकम घुरी हजरत उस्मान उन खे ॾिनी। लिखत कराए हुजूर साईं ने खणी आयो मुझे साईं के जैसे प्लाट खरीद के थम उते मुझो सहणो नबी दिलबर नबी केडो न खुश थियो हूंदो। साईं फरमाए उस्मान को एड़ो अमल कोने जो तोखे जन्नत वञण को रोके तू जन्नतियां पर बुधो बुधो आदलपुर जा मुसलमानो अज हजरत उस्मान कोने पर मस्जिद नबवी आहे मस्जिद नबवी किन वई आहे न जैसी ते मस्जिद रहंदी सवाब हजरत उस्मान के कुछ तहां भी वाइज कयो पियो सवाब मिलंदो रहंदुसि क़यामत ताईं। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने हजरत उस्मान नारे तकबीर शाने सहाबा। नेकिन जे कमन में हमेशा माण्हू जी आगराई हुजे। बस मां वाइज ख़त्म तो कयां। अल्लाह से अमल जी तौफीक अता